अस्सलाम वालेकुम भली करे यार अॼु में तव्हां सां पुछूं था त यार अॼु 14 अगस्त ते हर को रुख कंदो आहे नगर पार्कर थर उमरकोट मिठी ॾांहुं उन तरफ़ रुख कंदा आहिनि माण्हू ऐं घुमंदा फिरंदा आहिनि त असीं अॼु उन तरफ़ वञी रहिया आहियूं तक़रीबन मीरपुर खां कलाक ॾेढ जे फ़ासिले ते हिकिड़ो शहरु आहे ढोरो नारो ऐं ढोरो नारो खां 6-7 किलोमीटर अॻियां आहे ऐं हिकिड़ी नंढड़ी ख़ूबसूरत सी लेक जंहिंजो नालो आहे कलांकार लेक माना कलाकार ढंढ त असीं हुते वियासीं ऐं घुमियासीं लेक त तमामु जेको आहे ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत हुई पर छा आहे त उते तव्हांखे 4 व्हीलर गाॾी खपे जेकी 4 व्हीलर गाॾी आहे छो त 6-7 किलोमीटर जेको रस्तो आहे उहो सॼो रेतीलो आहे रेगिस्तानी माना रेती वारो आहे त उते तव्हांजी का गाॾी कोन हलंदी सवाइ 4 व्हीलर का ऐं काफ़ी दोस्त मोटरसाइकिल ते वेंदा आहिनि उहे गीले गर्मी में वीचारा वेंदा आहिनि त मोटरसाइकिल माना वञण जो तव्हां सोचो बि न स्पेशली मीरपुर खां ऐं उमरकोट जे जेके दोस्त आहिनि उहे वेंदा आहिनि ऐं वेंदा आहिनि पोइ असांजी मोटरसाइकिल आहे उहा हलियो वेंदी त उहा कोन वेंदी हुते हलूं था छो त हुते रोड अहिड़ो न आहे ऐं रोड ठही वञे त पोइ वाह थींदी तव्हां मोटरसाइकिल ते वञो सभिनि खां पहिरीं हलो त हलूं था ऐं तव्हांखे ॾेखारियो त वाह कलांकार लेक आख़िर आहे त छा आहे निम पोड़े में जवानी जीअं लुडी आहे निगाहुनि में नशा उतरिया निगाहुनि में नशा उतरिया गुनाह में दिल बुढ़ी आहे जवानी जीअं लुॾे आहे जवानी जीअं लुॾे आहे वॾे हिन निम पोड़े में जवानी जीअं लुॾी आहे इहो चइबो ईअं त हाणे असीं वेठा आहियूं जीप जे इंतज़ार में पोयां असांजी गाॾी बीठी आहे अल्टो ऐं अल्टो तव्हांखे मूं पहिरीं चई वियो त उहा जीप उहा जेकी आहे रेत में न हलंदी ऐं हिते सभु माण्हू हिते जीप जे इंतज़ार में पोयां वेठा आहिनि उहा अलॻि जीप में असांजी हिकिड़ी सेपरेटली मुंहिंजी अचंदी जीप ऐं उन जीप में जेको आहे पाण हलंदासीं कलाकार ढंढ आओ यहाँ दो अल्लाह बरो सबर 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 वेलकम 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 जीवा करम साची पहुची चुका आहियूं साॻी ढंढ ते जंहिं लाइ असां सफ़र जेको पंहिंजो जारी रखियो ऐं उहो पहुची चुका आहियूं ऐं पंहिंजी पौड़ियूं चवंदियूं वञी मुआ वञी ढंढ में वञी पोइ फाइनली ढंढ में असीं पहुची चुका आहियूं फस्ट टाइम जेको वेठो आहिनि ॿेड़ी ते या काठ बाड़ी ॿेड़ी जेकी हूंदी आहे उन ते वेठो आहे ऐं मूंसां गॾु मुंहिंजो अलीबख्श कंवर ऐं फीलिंग तव्हां ॾिसो यार वाक़ई में कसम सां ॾाढो मज़ो आहे हाय पोयां हू ॾिसो तव्हां मथे हेॾा ॾिसो ऐं हिते ॾिसो हाय हाय वाह सुकून
त अचो ऐं घुमो फिरो ॾिसो दुनिया ॾिसो छा आहे छा कोन्हे न उस्ताद। घर से तुम आज निकलो इस शाम के बहाने, इस शाम के बहाने। घर से तुम आज निकलो इस शाम के बहाने, इस शाम के बहाने। मुझसे किए हुए एक अंजाम के बहाने, अंजाम के बहाने। घर से तुम आज निकलो इस शाम के बहाने, इस शाम के बहाने। अब असां ॿेड़ी खे हेॾा हेॾा कयूं पिया चाचो चयो तव्हां असांजी ॿेड़ी ॿोड़ंदो। घर से तुम आज निकलो इस शाम के बहाने, इस शाम के बहाने। घर से तुम आज निकलो। हलो त तव्हां ॾिठोसीं यार केतिरी ख़ूबसूरत ढंढ हुई ऐं मूंखे बि तमामु घणो सुठो लॻो हिते ॾिसणी हिकिड़ी ओचितो गुमनाम ऐं ओचितो ज़ाहिर थियण वारी हुई त तमामु पुराणी पर माण्हुनि खे हाणे ख़बर पई बाबा अहिड़े क़िस्म जी ढंढ हिते आहे ढोरनाव जे वेझा ऐं अचनि माण्हू ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू माना अचनि पिया हिते इंजॉय करनि पिया पर हिते कुझु शयुनि जी तमामु ज़रूरत आहे सख़्तु जीअं रोड जी ऐं अञा हुते कुझु बोट्स वग़ैरह ॿेड़ियूं वग़ैरह ॿियूं हुजनि हा मज़ो थींदो ऐं सफ़ाई जो निज़ाम न आहे असां जहिड़ा वञनि था न उहे उन्हनि खां स्पेशली आहे बाबा सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखियो त डिस्पोजेबल गिलास उछलिया पिया आहिनि चिप्स जा रेपर्स उछलिया पिया आहिनि त उहो तव्हांजो कमु आहे उहो गवर्नमेंट जो कमु न आहे गवर्नमेंट जो कमु इहो बाबा इहो साईं सरदार शाह साहिब खां आहे रिक्वेस्ट तव्हां महिरबानी करे इहो जेको रोड आहे इहो सही ठही वञे त हिकिड़ो VIP पॉइंट आहे असां सभिनी लाइ VIP माना वेरी इंपॉर्टेंट पॉइंट हा कीअं त हलो त हलूं था वापसी।